अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ इलियसन अब्बासी। किताब आहे कोलखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 49। 8/12/1982 ईस्वी। सुबुह जा 10 बजा। सीउ फुड़ फुड़ पई पवे। फ़ख्रू नंबरदार गेट छॾे अंदरि अची वेठो आहे। वसऊं कोन ईंदो आहे अंदरि वेहण जेलरनि जे डप खां। सुबुह जो उर्दू सर्विस में पंजाबी गीतनि में ससुई ॿुधियमि, मज़ो आयुमि। पंजाब में सुहिणी घटि आहे, सभ खां वधीक हीर, पोइ ससुई, पोइ साहिबा, सुहिणी छिडी। अलाए छो कमु बिना न पहुतो आहे गच ॾींहंनि में। उहा कसर कढ बि। रेडियो मास्को ॿुधायो त ज़िया ख़िलाफ़ु अमेरिका में पाकिस्तानियुनि मुज़ाहिरा कया आहिनि। बहरहाल मिड़ई रिकार्ड जी पूरत हूंदी। अमरीकी हाकिम तबिके जा आलमी इरादा वेढ़ जा आहिनि ऐं पाकिस्तान खे रड़ करे चूटी पिया आहिनि। मुंहुं माराए बिना हथ कोन कढंदा। डिघी जिदोजहद जो हिकिड़ो निहायत अणांगो आज़माइश ख़तरनि ऐं इम्काननि सां भरपूर दौरु ईंदो नज़र पियो अचे, जेको हिन दौर जो ई तसलसल हूंदो। पर सत्य मथां ई हूंदसि अवाम दुश्मन दहशतगर्दी मचाईंदा, जंहिंजो मिसाल बैरूत में ॾिसिजी चुको आहे। उन लाइ जमात इस्लामिया जी दहशतगर्द फ़ौज ईसाई मलेशिया जो कमु करण लाइ तयारु आहे। लाहौर में मंसूरा जी रुजत परस्त जमाती अॾे में अमरीका ऐं संदसि छाड़ता वॾा वॾा घाट घड़े ऐं तयारियूं करे रहिया आहिनि। जागीरदार सरमाएदार तबिके जी ताईद सां साम्राज संदसि छाड़ता जनरल ऐं जमायत पोरियत ऐं तरक़ी पसंद क़ुवतुनि जी हिकिड़ो भेरो सफ़ाई करे छॾण ऐं पोइ सालनि लाइ आराम सां बिना खुटके मुल्क जा मालिक थी रहण जूं सिटूं सिटे रहिया आहिनि। 12 बजा। नैना तुम ही बुरे। मेहदी हसन लाहौर तां गीत पियो ॿुधाए। ॾाढो सीउ आहे, बिस्तरे में वेठो आहियां। ॿाहिरि थधी हवा तेज़ पई लॻे। हाणे कुझु सोजरो थियो आहे ॿाहिरि, न त अॻु कोन हो। सुप्रीडेंट खे लिखियो अथमि त मूंखे हिकु ॾींहुं ॿियनि वकीलनि नज़रबंदनि सां वञी 2-3 कलाक मिलण जी इजाज़त ॾे। ॾींदो कोन, घणो करे जेल कोन्हे, फ़ौजी कैंप आहे। पर ॾिसूं, न त बि पाण हिते ई ख़ुशि आहियूं। मोहतरम फ़ख्रू ऐं मोहतरम ज़फ़र जा दानाईअ जा गुफ़्ता ॿुधियो टाट थिया वेठा आहियूं। ज़फ़र पियो चए, साहिब जी, असांजे पासे हिन मुंद में सिज निकिरे ई कोन, रुगो ऊंद ई ऊंद। घरनि में रुगो दूं हूंदो, टांडा पिया ॿरंदा। पैसो ख़र्चु करणो कोन्हे। पहाड़नि ते काठियूं जाम। शाम थींदी वेंदी, माण्हू हुजरनि ओताकुनि में गॾु थींदा वेंदा। हर को पाण सां काठियुनि जी भरी खणी ईंदो। ओताक में काठियुनि जो अंबार थी वेंदो। पोइ सॼी राति पिया बुंड धिगंदा ऐं कचहरियूं थींदियूं। 200-300 माण्हू गॾु रांदियूं शुरू हूंदियूं। आम तरह मुंडी लिकाइण जी रांदि हूंदी। सवें रुपया गॾु थी वेंदा। साहिब जी, असांजी सवात पासे ॾाढा मज़ा आहिनि। मुंहिंजे भाउ वटि 2 मफ़रूर ईंदा आहिनि। उहे सुम्हंदा आहिनि त राइफ़ल मुंहिंजे भाउ खे ॾींदा आहिनि पहिरे लाइ। हेतिरा पैसा हूंदा आहिनि मफ़रूरनि वटि। 8-10 हज़ार वठी क़त्ल करे भॼी वेंदा पहाड़नि में। उते मज़ा पिया कंदा। साहिब जी, सेठ वटि पैसो न आहे, ज़मींदार वटि न आहे, जेतिरो मफ़रूर वटि आहे। मफ़रूर थियण वारा मज़ा था कनि। मूं चयसि, तॾहिं पाण हिते छा वेठा करियूं, पाण बि हली मफ़रूर थियूं। ॿियो खिली पियो। 12/12/1982 ईस्वी। 8 बजा राति। हीटर ॿरे पियो। ज़फ़र उबासियूं पियो ॾिए। अणसिधीअ तरह इतला पियो ॾिए त हाणे मुंहिंजी जिंदु छॾ त आउं सुम्हां। गुज़िरियल 6 ॾींहंनि में 2 मुख्य वाक़िया थिया आहिनि। सुप्रीडेंट खे लिखियुमि त मूंखे ॿिए वार्ड में वकीलनि सां हफ़्ते में हिकु दफ़ो मिलणु ॾे। चिठी पहुचंदी वई ऐं साहब बहादुर कार्रवाई शुरू कई। कंहिं महिल ॾिसां त मोहतरम महदी अनवर साहिबु वकील खयों अचे। चए, मूंखे ज़बरदस्तीअ मोकिलियो अथनि। बसि करगल शुरू थी वियो। दौरो थो पवे, मरां थो, लेटर मथां लेटर त मूंखे असुल के वार्ड मोकिलियो। बहरहाल अॼु ख़ैरनि सां खेसि ज़बरदस्त ब्लड प्रेशर थी पियो ऐं शाम जो पाण खणाए पंहिंजे अॻूणे माॻ वियो। मूं मस वञी सुख जो साहु खयों आहे। कमरे में चुप चुपात लॻी पई आहे, जिनसी अज़ाब हो। सुबुह जो उथे त मुंहिंजी माखी ऐं ॿिया टपड़ खाइणु शुरू करे। पोइ कमरे में मार्च करे शयूं टपड़ पाण में हणी ठका करे मुंहिंजी निंड ख़राबु करे रेडियो चालू करणु न ॾिए। चए, होल था पवनि। बाक़ी क्रिकेट लाइ कलाकनि जा कलाक रेडियो ते कनि रहियो वेठो कमेंट्री ॿुधे। सॼो ॾींहुं
किंजकार ऐं रण मथां वरी बहस बि जहिड़ो तहिड़ो। ईंदे शर्त ऐलान कयईं त कार्ल मार्क्स कुर्सीअ ते वेठे वेठे गुज़ारे वियो। उहा इश्क जी सरमस्ती हुई। इश्क छा आहे? हां, मूं चयो त तव्हां उहो सुवालु मूंखां पुछो। इश्क आहे माण्हूअ जे ज़हन, जिस्म ऐं ॿाहिरिएं जहान जो पाण में मिली हिकु थी वञणु, हम आंग थी वञणु, चाहे हिकिड़े लहज़े लाइ हुजे। हाणे सुवालु पैदा थियो त हम आंगी छा आहे? अहसास, इदराक, फ़हम ऐं शऊर ऐं वजदान छा आहिनि? हिकु थियणु छा आहे ऐं उन्हनि जो पाण में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कलाक ॿ छुटा। संदसि घरां फ़क़ति हिकिड़ो मासूम जुमिलो वियो, अच्छा, त चइबो त इश्क जी उहा डेफिनेशन माना सही कान्हे। मूं हाणे सम्झो। वरी ॿियो ऐलान, सभु ग़लति। पंजाबी क़ौम कॾहिं बि कान सुधरंदी। मूंखे ख़बर आहे उन क़ौम मूंखे किले में मारियो। मूं सम्झो कुझु पुछंदा, कुझु सम्झंदा। हिते त माउ भेण ते गारिजी रही, ॼण माण्हूअ जो वजूद ई कोन्हे। चए पंजाबी न ॻाल्हाए, उन मां अलहदगी पसंदीअ जी बुई थी अचे ऐं पाण ॿाहिरि निकिरियो, पाण में उहा ई पंजाबी वेठा ॻाल्हाइनि। मूंखे क़ुर पढ़ंदो ॾिसण लाइ लिकियो अचनि ऐं पंहिंजे पर में ख़ुशि थियनि त असां हिन खे मुस्लमान थियण ते मजबूर कयो आहे। संदन मुल्क में कटोरा ज़हर जा हुजनि। हिननि खे का अहिड़ी ज़रब अचे, अहिड़ो को कापारी धक लॻे, पोइ सुधरंदा, हूअं न। मुंहिंजी ज़ाल थी चवे त शुक्र जो तोखे धीअूं कोन्हनि, न त तूं उन्हनि खे संदन मर्ज़ीअ मूजिबि पढ़णु, नचणु, ॻाइण जी मोकल ॾेई ख़राबु करे छॾी ऐं कंहिं ॾींहुं जेकर भॼाराए बि छॾी। चवे सचु थी। मूं पंहिंजूं भाणेजियूं, भाइटियूं सभु छोकिरनि सां गॾु पढ़ाईअ वारनि स्कूलनि में ऐं कॉलेजनि में दाख़िल करायूं। संदन माउ पीउ घणियूं रड़ियूं कयूं, पर मूं ॿुधी ई कान। मुंहिंजी भेण ऐं भेणियो मूं वटि दांह खणी आया त तुंहिंजी भाणेजी कंहिं धारीअ मर्द सां लिकी मिले थी। मूं चयनि अव्हां जो कहिड़ो धाड़ो थी हणे। मूं छोकिरे खे घुराए खेसि दॿायो त अहिड़े नमूने छोकिरीअ सां छो थो मिली जो संदसि माइट ॾिसनि। मूं पंहिंजी ज़ाल खे चयो त भली आईंदे पंहिंजे घर अची कचहरी कनि। माइटनि घणो गोड़ कयो, पर मूं शादी कराए छॾियनि। हाणे ख़ुशि वेठा आहिनि, पाण में विड़ी मूं वटि दांह खणी अचनि। आउं चवंदो आहियां मुंहिंजो वक़्तु क़ीमती आहे, बर्बादु न करियो। वञी हिक ॿिए खे मारियो ऐं दिलि जा बुखार कढो, सभु ठीकु थी वेंदो। सभु ठीकु आहे। मुंहिंजे टिनी पुटनि असांजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु शादियूं कयूं। हिकिड़े तलाकियल छोकिरीअ सां शादी कई, ॿिए यतीम छोकिरीअ सां, टे भॼाए कई। मूं टिनीनि खे चयो आलीशान कमु कयव। टेई जोड़ा ठीकु ऐं ख़ुशि आहिनि। मुंहिंजी ज़ाल घोड़ा कई, पर मूं ॿुधसि ई कान। पुटनि खे नौकरियूं मिलियूं त मूं घरनि मां कढी छॾिया। मूं पुटनि खे मिल्कियत सम्झी कोन पढ़ायो आहे। वञी मौजूं करियो। आउं अटे जो सैर पाण ई कमाए खाईंदुसि। ॿ इंजीनियर आहिनि, टियों वकील आहे। वरी चवे हाणे मूं सम्झो तव्हांजो नज़रियो हिकमत अमली ऐं तरीक़ो सही आहे। अफ़सोस रुॻो उहो आहे जो आउं बीमार आहियां, ॿियो डिॼां थो, बुज़दिल थी पियो आहियां। न त जेकर आउं सिधो हैदराबाद अची उते तो वटि वेही रहां ऐं तालीम वठां, मुरीद थियां, पर डिॼां थो। आख़िरी ऐलान होसि त हितां निकिरां त वकालत छॾे घर खे तर्क करे वञी सूफ़ी थींदुसि। तूं मोकल ॾे। अॻे पंहिंजा मसाला असां लाइ छॾे वियो, हींअर ऐलान कयईं त तो वटि सामान जा ढेर लॻा पिया आहिनि। आउं उन्हनि सामान जे ढेरनि खे साफ़ करे तुंहिंजे मथे जो सूरु घटायां थो। सो मेवा वग़ैरह राति ॾींहुं करे साफ़ करे वियो आहे। हूअं ख़ुदि मतिलबु कोन्हे, रोज़ु पुछे त कहिड़ो सामान घुरायां 10 दफ़ा, पर असांखे ज़रूरत कान्हे, छा चऊंसि। अॼु शाम नंबरदार इशारो करे फांसी घाट ॾांहुं ध्यानु छिकायो। माण्हू कम खे लॻा पिया हुआ। पोइ मालूम थियो त अॼु राति ॿिनि सज़ाए मौत जे कैदियुनि खे फांसी ॾिनी वेंदी। मुलाक़ातूं चालू आहिनि, ख़ासि बतियूं ॿरनि पियूं। ॿिनि जीअरनि इंसाननि जे हयातीअ जी रोशनी हमेशह लाइ उझाए छॾण लाइ। 13/12/1982 ईस्वी सुबुह जा 9। सुते सुते सवड़ मां हथु कढी टेबल ते रखियल रेडियो चालू कयुमि। मेहदी अनवर जी घोड़ा जे डप खां तमामु हेठि रखियो रहियो। उर्दू सरस्तां बहादुर शाह ज़फ़र जो पूरबी ॿोली या अहिड़ी अवामी लहजे में हिकिड़ो गज़ल ॿुधुमि। ख़्याल दस्तूरी हुआ, पर ॿोली ऐं लहजो निरालो हो। ॻाइण वारीअ ख़ूब ॻायो, गलो किंझे वांगुरु पे ॿरियुसि। ख़बर पई बंगालण हुई, समीना यासीन। कश्मीरी लोकगीत ॿुधमि, ग़ुलाम हुसैन, सूफ़ी नीलम,
ऐं अलाए कहिड़े ख़ान बुलबुल ॿुधाया। हिन दफ़े वणिया न त मजन अक्सर लुल्लु कोन हूंदो आहे। हींअर यादि पियुमि त मेहदी अनवर त वियो, रेडियो जी निड़ी छो घुटे वेठो आहियां। ज़फ़र चए पियो आज 7:30 बजे खोला, मतिलबु त असांजे कमरे जा कुल्फ कड़ा 5 जे बदिरां देर सां खोलियाऊं। पुछोमांसि छो? चयईं आज 2 आदमी को फंसाया न। छा में फंसायाऊं? कंहिंखे? साहिब जी वो फांसी नहीं देते, फांसी गले वाला, वो सामने नहीं। तॾहिं यादि आयमि त राति त 2 माण्हुनि खे फांसी ॾियण जूं तयारियूं हुयूं। सो हिन समाज 2 इंसान ॿिया बि क़त्ल करे छॾिया। जेके उन्हनि हथां क़त्ल थिया से अलॻि। इजा साम्हूं फांसी बीठी आहे, मथां बि बल्ब बेमयार बेक़सूर। अमा सलीम अज़ीमा अदी ज़ीनत सूंहं खे लिखियमि, मुख़्तार वटां कंहिं ॾींहं खां को ख़त कोन आयो आहे। कहिड़ो कूकट आहे, का गड़बड़ त कान्हे? 16/12/1982 ईस्वी। कल्ह मस मुख़्तार जो ख़त मिलियो, उर्दूअ में आहे। मालूम थियो मुंहिंजा 2 ख़त मिलिया अथसि, पर जवाबु देर सां ॾिनो आई। हैदर खे ब्लड प्रेशर ऐं गुर्दे जी तकलीफ़ थी, उन करे इस्पताल मोकिलियो हुआंसि। हाणे मोटी आयो आहे, मजीद खां नाराज़ आहे। मुख़्तार लिखियो आहे, तर्जुमो। मूंखे शदीद एहसास आहे त प्यारो जफ़र ख़ान ज़फ़र बर्दाश्ती तव्हांजी का बि संभाल कान कंदो हूंदो ऐं न ई नाश्तो ठीक नमूने रधींदो हूंदो। जे गार्डन टाउन जा माण्हू कंहिं सलीक़े ऐं शुआर खां वाक़िफ़ हुजनि हा, तव्हां खेसि चवां हा त 2-3 ॾींहं मानी तयारु करे अव्हां खे पहुचाईंदा रहनि हा। मगर छा कजे, पंहिंजे दोस्त न असांखे दीन जो रहणु ॾिनो आहे न दुनिया जो। गार्डन टाउन लाहौर में संदसि घर आहे। पंहिंजो दोस्त क़िबले शीन खे सॾियो अथसि। क़िबले शीन शाकिर शाह जेल जो सिपाही, जंहिं जोनस खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए खेसि अधु चरियो करे छॾियो आहे। अव्हांजी ख़िदमत में ख़ासि माखी मखण सोन हलवे जो पैकेट मोकिलियुमि त माड़ीअ ते उनखे रोके सामान खसे वरितो वियो। अञा माड़ीअ ते आहे, बसि उहा परेशानी हुई जो तव्हांखे बर वक़्तु ख़त जो जवाबु न मोकिले सघियुसि। ॿियो सबबु बि हो। हैदर शाह ही शेर लिखी मोकिलिया आहिनि। ककर आऊं मथां उन्हनि इंडलठ थी उभिरां, ककर आऊं मथां उन्हनि इंडलठ थी उभिरां, जेकर अची हाण त करियां रूह रचंदियूं, आयल ढोलिए साण हूंद गर लॻी ॻाल्हियूं करियां। 17/12/1982 ईस्वी। सुबुह 11 बजा नंबरदार वेठो अहवाल ॿुधाए। नंबरदारीअ जे घमण में अची हिकिड़े कैदीअ खे चमाट वहाए कढियमि। पहिरीं बेवाजिबी उन जी हुई, पर ख़ैर मूं बि हणी विधी। दांह ते चौधरी सिकंदर ऐं शेख अज़मत फ़ैसिले करण वारा। 5 ॼणनि खे ॾोही ठहिरायाऊं, ॿियनि खे 2-2 3-3 बेद हणी खणी छॾियाऊं। मूंखे चयाऊं, तूं पको बदमाश आहीं, तुंहिंजी का बि ॻाल्हि कान ॿुधबी, का बि कान ॿुधाऊं। चयाऊं, कननि में हथ विझ। मूंखे चेल में सूर, ॿियो वॾी उमिरि, हथ कननि ताईं पहुचनि ई न। 10 फटका विहक जी जाइ ते हणी विया। पोइ खणी दसियाऊं, 2 ॼणा छातीअ ते ऐं चेल ते चढ़ी वेठा। मथां फटकनि जो वारो वार मूंखां दांह बि निकिरी वई। आख़िर वधीक सही न सघियुसि, चयोमान त माफ़ी ॾियो। आख़िर मिंथुनि सां माफ़ी मिली, पर फटका 20 ई हणी विया। मूं ते बाहियूं अथनि, तोखे ख़बर आहे। चए तो फलाणे जी टपाल पंहिंजे नाले ते घुराए थिए। चौधरी सिकंदर असल खां खारी आहे। शेख अज़मत खे सुञाणी। मथां उहो बहानू, कुझु ॾींहं बीमार होसि, हाणे धक झलियो अथमि। आख़िर तो घुरायो ऐं सबबु थियो, सो अची निकितुसि। हाणे पाण उहे ई ग़ुलाम आहियूं। ज़ालिमनि जो डपु थो थिए, पर वेंदो वक़्तु गुज़री। हमरा धकियल हो, पर धंधा वरी बि उहे ई साॻिया। सरजी, भला अलामा इक़बाल छा हो? सही ख़्यालनि जो हो या ग़लति ख़्यालनि जो? हीअ जेका मज़हब जी ॻाल्हि ते कयाई, उहा सही ते कयाई ग़लति? भला उहा ॻाल्हि केतिरी हद ताईं सही आहे त हिंदुस्तान खे ॿध करण में अंग्रेज़ जी बि मर्ज़ी हुई? दस्तूर मूजिबि मुख़्तसिर पर भरपूर जवाबु ॾिनुमि। मुंहिंजी आदत आहे त आउं कोशिशि करे अणपढ़ियलनि ऐं घटि पढ़ियलनि माण्हुनि खे बि ज़रूरी सवालनि जा पूरा जवाब ॾींदो आहियां।
जेसीं वञी सम्झे, अॼु न सम्झंदा त सुभाणे परीहं कॾहिं न कॾहिं ज़रूरु सम्झी वेंदा। सम्झाणी चालू आहे, कॾहिं कनि त कॾहिं पुछ, नेठि ॻाल्हि सम्झ में ईंदी, किथे कलाक लाइ रहिजी वरी कॾहिं बि उते वञण जो सवाल ई न हुजे, त बि जेकॾहिं को राज़दारीअ जो या को अहिड़ो ॿियो मसइलो न हुजे त पोइ ॻाल्हि पूरी सम्झाए छॾिजे। ॼाण ऐं सम्झ जा ॿिज आहिनि छटणा, के लॻंदा के न, पर छट चालू हुजे। जॾहिं आउं आयो हुउसि तॾहिं जेका फिज़ा हुई हिते जी, उन में ऐं अॼोकीअ में थोरो फ़र्क़ु आहे। अॼु ॿ चारि माण्हू का ॻाल्हि पैसो टको सम्झनि था, अॻे त क़याम हुई कारी। तंहिं ॾींहुं मौलाना रियाज़ खोखर बि चई वियो त यूटोपा वारो किताबु आहे न एंजलिस जो, उहो वठी पढ़ां पियो। तर्जुमो ॾुखियो आहे, किथे ग्रामर बि ग़लति आहे। यूटोपिया ई सोशलिज़म, हा उहो हर क़िस्म जा किताब पढ़णु घुरिजनि, पढ़ंदुसि। पढ़े न पढ़े पर संदसि उहो सोचणु बि ठीकु आहे त हर क़िस्म जा किताब पढ़णु घुरिजनि। हिन नंबरदार जूं ॻाल्हियूं हिकिड़े ॿिए नंबरदार जूं ॻाल्हियूं थियूं यादि ॾियारीनि। नऊं आयुसि त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो गौरो कदावर, कुझु लसाटियल पर ठाहू को नौजवान अची मिलियो। उमिरि 30-35 जे विच में हुयसि। चए, सर जी आउं तव्हांजो ॻोठाई आहियां। मालूम थियो त पठाण आहे, धोबी खाने जो इंचार्ज नंबरदार आहे। असुल अफ़गानिस्तान जो आहे, मुल्तान में रहंदो हो। उतां के माइट लॾे नवाबशाह में वञी वेठा आहिनि। हाणे हू थियो सिंधी ऐं मुंहिंजो ॻोठाई। ॿिए ॾींहुं कपिड़ा खणी अची ॾिनई ऐं सुर खयाई। सर जी हीअ मुस्लमान क़ौम कॾहिं सुधरंदी? साज़िश सभु यहूदियुनि जी आहे। मूं किताबनि में पढ़ियो आहे त यहूदी पंहिंजूं छोकिरियूं मुस्लमान लीडरनि खे ॾेई इस्लाम जो ॿेड़ो ग़रक़ कराइनि था। कलाक इस्लाम ख़िलाफ़ु यहूदी साज़िश ते अफ़सोस कंदो ऐं ख़ार खाईंदो रहियो। ॿिए दफ़े ऐलान कयईं त आज़ादु थियां त अफ़गान मुजाहिदीन में शामिलु थी रूस जे छाड़ ते बब्र कारमल ख़िलाफ़ु जिहाद में शामिलु थींदुसि। पोइ त सिलसिलो चालू थी वियो। रोज़ु उहे यहूदी उहो रूस जो छाड़तो बब्र कारमल ऐं ही अफ़गान मुजाहिदीन जा कारनामा। मालूम थियो त नसीम हिजाज़ीअ जा समूरा नाविल पढ़िया हुआईं, जेके अज़बर यादि हुअसि। मोहम्मद बिन कासिम संदसि हीरो सिंध ते इस्लाम जी फ़तेह जी ॻाल्हि करियो, मुड़ुस जूं अखियूं ख़ुशीअ सां चमकियो अथनि। पहिरियां ई ख़्यालु हुउमि त हिते पंहिंजे कम सां मतिलबु रखंदुसि, तबलीग तड़ी बंदि कबी, पर सहण जी बि हद थींदी आहे। ॿुधी ॿुधी कननि मां धूहा निकिरणु लॻा। आख़िर ज़ुबान खोलणी पियमि। 2-3 महीना गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं आयो त ॿुधायईं त राति झेड़ो थी पियो नंबरदारनि जी बैरक में। हिते नंबरदार गॾु रहंदा आहिनि। ख़ैर, चए मूं वेठे अमेरिका जे बदमाशुनि ऐं साज़िशुनि जी ॻाल्हि कई त हिकिड़ो नंबरदार कावड़िजी पियो त अमेरिका इस्लाम जे पासे आहे। मूं चयसि, ज़ुबान बंदि रख, उहो अमरीकी इस्लाम असांखे न खपे। बसि पोइ रिकार्ड जो ॿियो पासो चालू हो, हिन खे रोके केरु? ख़ैरनि सां 3 खून कयल हुअसि। 18 साल जेल में थिया हुअसि, सुका पुका माफ़ीअ बिना। उन्हनि मां 15 साल खनि बंदि वार्डन में या हिफ़ाज़ती वार्डन में रहियो हो, अकेलो। डांडरस नंबर 1। ॿियो पाण पठान असुल अफ़गानिस्तान जो, उहो अफ़गानिस्तान बाबति ॻाल्हाए त ॿियो उनजो खांसि वधीक वारिस कहिड़ो? सभु अचो ॿुधाईंदा हुआ त फलाणो अफ़गान इनक़लाब जो वॾो माइट थियो वेठो आहे। अमेरिका ऐं संदसि छाड़तनि ते गार जी धरणी अथसि। सॼो ॾींहुं पियो माण्हुनि खे सम्झाणियूं ॾिए। 16-17 सालनि जो हो त भाणस खे कंहिं अज़ीज़ क़तलु कयो पलांद में। आख़िर क़ुरान ते ठाह थियो, ॾंड ॾोह ॾिना वरिता विया। ख़ैरु थियो, ही टप ॾेई फ़ैसिले मां निकितो। चए, मूंखे फ़ैसिलो क़बूल न आहे। माइटनि उन ॾींहुं बीठे पेर लादावा करे छॾियुसि। चए, असांजे कम जो न आई, ख़बरदार जो वरी घर में पेर रखियो अथई। हिन वञण खां महीने अंदरि हिक ॿिए पुठियां मुखालिफ़ धुर जा 2 खून कया। हली नेठि पकिड़िजी पियो। हिकिड़े केस में मौत जी सज़ा आयसि। अपीलूं टपीलूं रद्द थी वियूं। रहम जी अपील बि रद्द थी आई। ॾींहुं मुक़ररु थियो फांसीअ जो। वठी वियसि। कारो टोप सिसीअ में विधाऊंसि। चक्रो घुमाइण वारा हुआ त तार पहुती। मौत जी सज़ा मां जनम टीप हिकु संगतीअ खे ख़त लिखी घुरायई सरहद मां। आहिस्ते करे लोह वढण जी काराई ऐं पिस्तौल घुरायई उन जे हथां।
ॿियो बि केस होसि, उन ते वेंदो हो सुनवाईअ ते, जिते क़ैदी विहारबा हुआ। सुनवाईअ खां अॻु उन कोठीअ जूं शीखूं वढे भञी निकितो ऐं जेको माण्हू संदसि ख़िलाफ़ु केस जी पैरवी कंदो हो उनखे दुकान ते वेठे उथारे बीहारे शूट करे छॾियईं। पोइ पिस्तौल जाम थी पियो पकिड़िजी पियो। जेसीं ताईं पे मारियाऊंसि तेसीं पिस्तौल उछलाए छॾियईं पासे में वहंदड़ गंदे नालीअ में। उन 3 खून जो केस चालान थियो। उन मां छुटी वियो, चए आउं भॻो ई कोन हुउसि, पुलिस हथरादू केस ठाहियो आहे। ॿिए केस में वरी फांसी आयसि, उहा बि फिरी जनम टीप थी। भॼण करे डांडरस ख़तरनाक कैदी करे रखी छॾियाऊंसि। ताज़ो 2-3 साल अॻु जेल जे उन अंदरूने डबल कैद मां ॿाहिरि निकितो हो त बि ॻणती यहूदी साज़िश ऐं अफ़गान मुजाहिदीन जी हुयसि। पोइ वरी मूंसां टकरियो। उन खां पोइ वरी ॻणती उहा तवाम जो इनक़लाबी राज कीअं जल्द में जल्द क़ाइमु थिए। रोज़ को न को सवाल खणियो अचे, सर जी अवामी हुकूमत में भला मौलवियुनि खे कहिड़ो कमु करण लाइ मिलंदो? पर साल आज़ादु थी वियो, हींअर अलाए किथे आहे ऐं अलाए कंहिंजे पोयां पियल आहे। कंहिं न कंहिं अणहणा में त ज़रूरु हूंदो ई हूंदो। शाम गाफ़ वेठो ख़बरूं करे, आउं तव्हांखे लहसर लॻां थो न, लही वियो आहियां न? नाचाक त होसि, ज़ुकाम ऐं गुर्दे जो सूरु, पर ॿियो बि मसइलो आहे। अव्हांखे ॿुधायां थो, अव्हांखे आउं पंहिंजे माइट वांगुरु सम्झां थो। आउं भायां त अव्हांजा पेर धोई पियां। अव्हां सॼी क़ौम लाइ क़ुर्बानी ॾियो था। मुंहिंजी पघार थोरी आहे, बाबा वटि धणीअ जो ॾिनो सभु कुझु आहे, पर वॾो ख़र्चाऊ मुड़ुसु आहे। ॿाहिरि बि पंहिंजीअ में पूरा आहिनि। आउं अलाए छा आहियां। मूं वटि आहिनि कारीअ वारा कख। आउं त ख्वार थी वेंदुसि। रोज़ु बहाना करियो पियो टारियां। कॾहिं चवां त बीमार आहियां, कॾहिं चवां त का ॿी ॻाल्हि हाणी सलाह ॾियो, छा करियां? फरीजा साहब, आउं हिकिड़े दुखी दिलि वारो माण्हू आहियां। आउं हिन नौकिरीअ जे अहल ई न आहियां। आउं ही बदमाशियूं करण त छा, ॾिसण बि बर्दाश्त करे नथो सघां। अञा काल्ह हिकिड़े अताब जे शिकार कैदीअ जे ॿारनि जी मुलाक़ात पे करायमि। 1.5 साल शादीअ खे थियो होनि। हिकिड़ो ॿारु ॼाओ हो, नंढड़ो मासूम कपह जो पहो। ॿार खे ॾिसी ॾिसी मुंहिंजे दिलि में ओचितो ख़्यालु आयो, फलाणा तोखे हैफ़ आहे, तुंहिंजे हूंदे ही ॿारु फ़क़ति सीखुनि ॿाहिरां पीउ सां मिलंदो। ही ज़ाल मुड़ुसु हिकिड़े लहज़े लाइ बि हिननि सीखुनि खां सवाइ पाण में मिली न सघंदा। अलाए कहिड़ो जज़्बो अची वियुमि। ॿुड़ी खे चयमि, हिकिड़ी महिरबानी कर। हैरान थी वियो, सरकार तव्हां ऑफिसर मूंखे हुकुम कयो। मूं चयो अर्ज़ु आहे। मञियाई। मूं कैदीअ खे चयो, पुट हीअ तुंहिंजी ज़ाल, ही तूं। भड़वत जो कमु आउं थो करियां, पहरे ते बीहां थो, मथां का ॿी आफ़त अची वञे। हाणे ज़ाल मुड़ुसु आहियो, जेकी वणेव सो करियो, असीं परे था बीहूं। अॼु जे मंग आई त बि ईअं। मूंखां ॿिए जो ॾुख बर्दाश्त नथो थिए। आउं पलीजा साहब हिकिड़े दुखी पीउ जो पुटु आहियां। मूं पंहिंजे बाबा खे अखियुनि सां आधीअ जो अम्मा खे उथारींदे ॾिठो आहे। चए उथ, का कुती वियाई पई आहे, ॿचा सीअ में पिया ठरनसि, मरी वेंदा। उथ त उन लाइ को छपर ठाहियूं। पराड़ गॾु करे थल ठाहे मथां अझो बनाए, गुलर हथ सां खणी उन्हनि में माउ सां गॾु लिकाए ऐं पोइ अची सुता ज़ाल मुड़ुसु। कुती अलाए कंहिंजी। मोटर में पे वियासीं त हिकिड़ो मंडो कुतो ॾिठाई। गाॾी बीहारे कुतो मोटर में विहारे पासे वारे शहर खणी आयो। 10 रुपयनि वारो नोट कढी खीर वारे खे ॾिनाई। चई हिन खे रोज़ु खीर पियारींदो कर, जॾहिं आउं मोटां त वरी ॿियो नोट वठंदो कर। कुतनि जो माण्हू शौक़ीन हुजे, ईअं बि न। जन बि माण्हुनि खे सज़ाऊं आयूं, तन जूं रहम जूं अपीलूं पाण लिखाए टाइप करे भरियूं ॿधियो अचो अमलदारनि खे लाहौर में ॾिए। कंहिं बनी बशर जो ॾुख बर्दाश्त कोन करे सघे मुंहिंजो बाबा। मूं चयसि, मूंखे साणसि ज़रूरु मिलाइजो। चयाईं, हू तव्हांजो पर पुठि आशिक़ आहे। अव्हां जूं ॻाल्हियूं मूं बि ॿुधायूं अथसि ऐं मूंखां अॻु अयूब मुसली ॿुधायूं अथसि। अयूब मज़दूर किसान पार्टीअ जो वर्कर आहे। के साल अॻु किसान कॉन्फ्रेंस में वाक़फ़ियत थी हुई। उहे ॻाल्हियूं पे कयूंसीं त एतिरे में हिकिड़ो नंबरदार को कमु खणी आयो। मथां ॿियो माण्हू आयो, नंबरदार नथे लॻो। क्लार्क बि न, ख़ानगी माण्हू हिते अची नथे सघियो। सोचियुमि केरु आहे। उमिरि अटकल 30-35 साल, सांवरो कद बुत जो पूरो पुनू, मुहांडो सफ़ेद पोश माण्हुनि वारो।
संजीदा ऐं ज़िम्मेवार क़िस्म जो माण्हू थिए लॻो। गैबर्डीन जे पैंट कमीस, मथो उघाड़ो, पेरनि में चपल, केरु थी सघे थो? जेल जे कंहिं हिसाब में न थिए लॻो। संदसि कयल ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾिनुमि। मूं वटि वेठल हमराह खे चयाईं, सुभाणे तारीख़ आहे, बंदोबस्तु करिणो आहे। हमराह चयसि, न, तारीख़ बदिलजी वई आहे, पोइ मुक़ररु थींदी। त पोइ मूंखे सुभाणे माण्हू कढी ॾियो त आउं पिंडीअ वञा। गुफ़्तगू जो अंदाज़ मुअज़्ज़िज़ ऐं शरीफ़ सफ़ेद पोश वांगुरु फ़ज़ीलत ऐं वक़ार वारो। हमराह चयसि, चङो तूं हल, आउं अचां थो माड़ीअ ते। हमराह खां पुछियुमि, केरु आहे? चयईं, तूं कोन सुञाणीसि? ही चीफ एग्जीक्यूशनर आहे पंहिंजे जेल जो। मूं कंधु धूणे छॾियो, ॼण सम्झ में, पर सम्झ में कोन। हमराह वियो हलियो। कंहिं महिल यादि पियो त हमराह हिन जो नालो बि को वरितो थिए, तारा। चीफ एग्जीक्यूशनर केरु आहे? बिजलीअ वारो बि न, अकाउंट वारो बि न। कोर्टुनि में एग्जीक्यूशन थींदी आहे, दीवानी डिग्रीअ जी तामील, पर हिते कोर्ट किथां आई? ओचितो दिमाग़ में हिकिड़ी बिजलीअ जी लहर डोड़ी वई। एग्जीक्यूशनर जी माना जलाद बि त आहे। चीफ एग्जीक्यूशनर माना चीफ या वॾो जलाद तारा। तारा जे पोयां ॿियो बि त अखर आहे, तारा मसीह। पाकिस्तान जो ॿियो बदनाम ऐं धिकारियल शख़्स। हुक्मरान तबका मिसकिन माण्हुनि खे कहिड़नि कहिड़नि कमनि लाइ इस्तेमालु कनि था। संदन हथ साफ़ धोतल, नाज़ुक ऐं नफ़ीस, संदन गलीज़ ऐं जलादाना कम ॿिया कनि। ही सुता जुता शरीफ़ हलंदे ज़मीन बि कोन ॾुख आहिनि। बुछड़ा कम सभु अवाम जे ढेढनि खां कराइनि। पुलिस कांस्टेबलनि, जेल जे सिपाहियुनि, फ़ौज जे सिपाहियुनि ऐं अहिड़नि बुखियल जलादनि ऐं ॿियनि अहिड़नि माण्हुनि खां। राति नक बंदि आहे। पहिरें ॾाके जो हल्को ज़ुकाम आहे। कहवो पीतो अथमि, बेदो उॿारे खाधुमि, हीटर ॿारियो अथमि। हाणे ॾिसूं